अस्सलाम वालेकुम सामीन प्रोग्राम रती जी रहण प्रोग्राम जो पेशकार है मेज़बान जिब्रान ज़ैब अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। असांजे प्रोग्राम जी रवायत त असां पंहिंजे महिमाननि खे स्टूडियो में घुरायूं था, उन्हनि जा इंटरव्यू रिकॉर्ड कयूं था ऐं जेतिरा बि हींअर तव्हां इंटरव्यू ॿुधा आहिनि उन में जेतिरियूं बि शख़्सियतूं असां वटि स्टूडियो में आयूं आहिनि उन्हनि जो बेशुमार कमु थियल आहे कंहिं न कंहिं हवाले सां। पोइ उहा कैलीग्राफी हुजे, अदब हुजे या सहाफ़त हुजे। अॼु हिकिड़ी ख़ूबसूरत शख़्सियत असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे, साईं जिन जी शख़्सियत कंहिं बि तारुफ़ जी मोहताज न आहे। जॾहिं असां ज़िक्र कयूं था हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो, त भिटाई साहिब ते बेशुमार कमु थियल आहे। मंज़ूम तर्जुमो हुजे, चूंड कलाम हुजे ऐं ॿियो केतिरो ई कमु जेको आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ बाबति सहिड़ींदड़ कमु हुजे उहो बि साईंअ जो थियल आहे। ऐं मां सम्झां थो त साईंअ जो जेतिरो बि शाह लतीफ़ जे हवाले सां कमु थियल आहे इहे सभु किताब तव्हांजी लाइब्रेरी में मौजूदु हूंदा, छाकाणि त रेडियो हैदराबाद तां एतिरा कई मक़बूल प्रोग्राम नशीर थींदा रहनि था जंहिंमें हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे हवाले सां सवाल पुछा वञनि था। त यकीनन इन्हनि किताबनि मां बि तव्हांखे सवालनि जा जवाब मिलंदा हूंदा। अॼु जेका शख़्सियत असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे उहे पाण पेशे जे हवाले सां बि उस्ताद, पर हुनजो नालो बि उस्ताद। अॼु असां सां गॾु साईं उस्ताद लगारी स्टूडियो में मौजूदु आहिनि। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी साईं। साईं सभ खां पहिरियों असांजे सामीन खे तव्हां ॿुधाईंदो त तव्हांजो जनमु कहिड़े साल में थियो, कहिड़े ॻोठ में थियो? साईं मुंहिंजो जनमु थियो साल 1956 ईस्वी में 21 नवंबर। हा। ॻोठ मौली ख़ैर मोहम्मद अहमदानी तालके सांगड़ में थियो। अच्छा। ऐं मूं मोहम्मद आलम लगारी जे घर में जनमु वरितो। मुंहिंजो वार साहिबु पेशे जे लिहाज़ सां हारी हुयो। अच्छा। उन असांखे पढ़ायो, उन अॻिते पढ़ी ऐं सर्विस में आयुसि जी। लिखण में मुंहिंजो नालो आहे उस्ताद लगारी, इहो आहे मुंहिंजो मुख़्तसर पेन नेम जीअं चऊं असां। ज़बरदस्त। असल नालो तव्हांजो? लुकमान। अच्छा। लुकमान वलद मोहम्मद आलम। साईं तव्हां असांजे सामीन खे ॿुधाईंदो त इब्तिदाई तालीम तव्हांजी किथां थी? साईं मुंहिंजी इब्तिदाई तालीम ॻोठ मौली ख़ैर मोहम्मद लगारी में थी। मूं 5 दर्जा सिंधी जा उतां पढ़िया। मैट्रिक मूं गवर्नमेंट हाई स्कूल सांगड़ मां कई। इंटर गवर्नमेंट डिग्री कॉलेज खिपरो मां। BA डिग्री कॉलेज खिपरो जी मार्फत सिंध यूनिवर्सिटी मां। MA बि उतां कई। बाक़ी ॿिया सिलसिला जेके आहिनि जीअं PTC, CT, B.Ed, M.Ed वग़ैरह उहे अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी जी मार्फत मूं कया। इन हिसाब सां सभ खां पहिरियां प्राइमरी टीचर थियो हुउसि, उनखां पोइ JST थियुसि, उनखां बाद में HST 60 साल मुकमल थियण खां पोइ HST जे उहिदे तां रिटायर थियुसि। माशाल्लाह, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। शागिर्दी उन में दौर में हलूं था त तव्हां पंहिंजनि कहिड़नि उस्तादनि खे यादि करणु चाहींदो, छाकाणि त तव्हांजो पेशो बि उस्ताद तौरु रहियो, तव्हांजा बेशुमार शागिर्द आहिनि। कहिड़नि उस्तादनि खे तव्हां यादि करणु चाहींदो जिन जी तरबियत हेठां तव्हां इल्मु हासिलु कयो? असांजो प्राइमरी में उस्ताद हूंदो हुयो उस्ताद साईं शाह नवाज़ लगारी साहिबु। अच्छा। मुंहिंजो आइडियल उस्ताद हूंदो हुयो। अच्छा। प्यार ॾींदो हुयो, सम्झाईंदो हुयो। असां उन खे वटां 5 दर्जा पढ़ी निकितासीं त अॼु ॾींहं ताईं मूंखे उहो शख़्स कोन विसरियो। हालांकि उहो पंहिंजी ज़िंदगी जा ॾींहड़ा मुकमल करे वियो हलियो ॿिए जहान में, पर हू मुंहिंजो इंतिहाई प्यारो दोस्तनि वांगुरु प्यारो उस्ताद हुयो साईं शाह नवाज़ लगारी। बाद में ॿिया उस्ताद असांजे इन में आया हल्के में ऐं असां बि उस्ताद थियासीं, लेकिन उहो उस्ताद मुंहिंजो अञा ताईं यादगार उस्ताद हुयो, यादि आहे। अच्छा। हा साईं। साईं तव्हां पंहिंजी मुलाज़मत इब्तिदाई तव्हां ॿुधायो त तव्हां JEST थियो, उनखां पोइ HST थियो ऐं उतां तव्हां रिटायरमेंट कई, त इहो तव्हांजो सभ खां पहिरीं मुलाज़मत इहा ई या पहिरियों कंहिं ॿिए शोबे में हुयो तव्हां? न साईं, सभ खां पहिरियां आउं मस्जिद स्कूल टीचर हुउसि। यानी प्राइमरी जो हिकिड़ो शोबो हो मस्जिद स्कूल टीचर। उनखां पोइ आउं JST थी वियुसि, प्रोमोशन मुंहिंजो थियो। उनखां बाद में वरी मूं B.Ed कई त HST थी वियुसि। ईअं ई स्टेज बाय स्टेज मथे ईंदो आयुसि ऐं मूंखे अलाह ताला उहो नवाज़ियो जो आउं 18 स्केल में अची रिटायर थियुसि। अच्छा, मस्जिद जा टीचर जीअं तव्हां ॿुधायो त छा इहा पोस्ट अॼु बि आहे? हाणे उहा ख़तमु थी वई आहे, उहा ज़िन थी वई आहे प्राइमरी में। साल 1983 में ही इदारो खुलियो जी। हा साईं। उन खां पोइ असां 1991 में थी वियुसि JST। अच्छा। 2001 में थियुसि HST। ईअं ई असांजो अॻिते हलियो वियो। अच्छा, तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में यकीनन ॾुखियायूं बि ॾिठियूं हूंदियूं, छाकाणि त जितां तव्हांजो तालुक़ु आहे त हुन ज़माने में उहे सहूलियतूं न हूंदियूं या तालीम वठण लाइ तव्हांखे कहिड़नि मरहलनि मां गुज़रणो पियो? मुंहिंजा प्यारा, असांखे तालीम पिराइण लाइ वॾा कछट काटणा पवंदा हुआ। असां नंढड़ा मासूम ॿार हूंदा हुआसीं, पटी काठी जी हथ में या बस्तो असांजो थेलो कुल्हनि ते किताबनि जो। 3-3, 4-4 किलोमीटर पैदल पंध करे स्कूल वेंदा हुआसीं। वरी उतां कचे मां वरी पैदल 2-3 वॻे वरी वापसि घर ॾे ईंदा हुआसीं, अची मानड़ी खाईंदा हुआसीं। उनखां पोइ पंहिंजे रांदि रूंद कंदा हुआसीं। मतिलबु असां स्कूल प्राइमरी वारो ॾुखियो ज़मानो ॾिठो, पैदल हलणु अचण वारो ज़मानो हो असांजो। उन्हनि ज़माननि खां बाद में वञी अॻिते वञी असां
कुझु अॻिते आयासीं, लेकिन असां ॾुखिया ॾींहं ज़रूरु ॾिठा। हा साईं। अच्छा, उन वक़्तु जेके तव्हांजा दोस्त हुआ, जीअं असां क्लास फेलो चऊं त यकीनन अॼु उन्हनि जो नालो हूंदो, यकीनन उन्हनि दोस्तनि खे तव्हां यादि करणु चाहींदो जेके स्कूल में तव्हां सां गॾु हुआ? मुंहिंजो वॾो भाउ उस्ताद ग़ुलाम हुसैन लगारी, उहो असांजो वॾो भाउ हूंदो हुयो। दोस्तनि में मामो ऐं करे चवां अब्दुल हादी लगारी, उहो असां सां गॾु हूंदो हुयो। मुश्ताक लगारी दारोगो थियो बाद में, ऐं केहर ख़ान बुर्धी, मोहम्मद आलिम बुर्धी, अहिड़ा ॿिया काफ़ी सारा शागिर्द हूंदा हुया जेके असां हिकिड़ी बेंच ते वेही पढ़ियासीं ऐं असां ॾुखिया सुखिया ॾींहं ॾिठा, रांदियूं रूंदियूं कयूं। इहे मुंहिंजा यादगार शागिर्द साथी हुआ। अॼु बि तव्हांखे पंहिंजो बचपन यादि आहे? यादि साईं, कयो? बिल्कुलु आहिनि। उनजो ज़िक्र तव्हां भला कॾहिं लिखणनि में पंहिंजनि में कयो आहे? कंदो आहियां साईं। हा, मुंहिंजा काफ़ी लिखड़ियूं तहरीरूं अहिड़ियूं आहिनि जो यादगिरियुनि में जॾहिं बि आउं कलम खणंदो आहियां, तक़रीबन कंहिं बि दोस्त खे विसारींदो न आहियां। जंहिंसां हिकु पल बि मिलियो आहियां न, कंहिं न कंहिं मौक़े ते उन खे आउं यादि करे उन खे लिखी छॾींदो आहियां, उहो तारीख़ जो हिसो थी वेंदियूं आहिनि। वाह वाह वाह। हा साईं, मुंहिंजूं काफ़ी यादगिरियूं आहिनि ॻुझंदड़ ॻाल्हिड़ियूं जे उनवान सां। सेमाई मेहराण में बि शाये थियल आहिनि। उन्हनि में पुराणनि ॻोठनि जा नाला जेके हर हारी असां सां हार पोइ कंदा हुआ, उन्हनि जा नाला, जेके ॾुख सुख में गॾु हूंदा हुआ, उन्हनि जा नाला। इहा मुंहिंजी तहरीर जी हिकिड़ी ख़ूबी आहे जो आउं कंहिं बि दोस्त खे विसारींदो न आहियां। काफ़ी माण्हू पंहिंजी उन शइ खे रुगो इनफरादियत रखंदा आहिनि, पर आउं इज्तमाही तौर ते हर कंहिंखे यादि कंदो आहियां। इहा मुंहिंजी जेका तहरीर हूंदी आहे, इन हिसाब सां लिखत में ईंदी आहे। दोस्त यार पाड़ेसी सभिनी खे आउं यादि करे लिखंदो आहियां। इहा हिकिड़ी ख़ूबी आहे त तव्हां पंहिंजी तहरीरुनि में उन्हनि खे यादि कयो था, छाकाणि त जेको पढ़े थो उनखे ख़बर आहे त उस्ताद लगारी अगरि को मज़मून लिखियो आहे या को कालम लिखियो आहे, जॾहिं उन में पढ़ंदा हूंदा त यकीनन पाण बि उहे ख़ुशि थींदा हूंदा। ज़िंदगीअ में तव्हां सभ खां पहिरियों लिखण जी इब्तिदा कॾहिं खां कई, कहिड़ो साल हुयो, ऐं पहिरियों सभ खां तव्हां छा लिखियो? साईं, सभ खां पहिरियां 80 वारे ॾहाके में मूं लिखणु शुरू कयो। ऐं बचपन में शाइरी कंदो हुउसि, इश्का शाइरी जीअं थींदी आहे, बचपन में माण्हू खे जज़्बो हूंदो आहे। इश्का शाइरी कंदो हुउसि। सिंधी अदबी संगत जूं गॾिजाणियूं थींदियूं हुयूं सांगड़ शहर में, मरहूम शहीद आफ़ताब निज़ामानी जी सरपरस्तीअ में। उहे उते असां कंदा हुआसीं कचहरियूं। मुंहिंजी शाइरी सभ खां पहिरियां से रोज़ा अल फ़ुक़रा अख़बार में शाया थी। मूंखे जहिड़ो साल ॿुधाईंदा हलंदो त असांजे साम्हूं? इहो शायदि साल 1982 आहे। 1982 में मुंहिंजी शाइरी शाया थी, त उन ख़ुशी में जहिड़ो कर पर लॻी विया। अच्छा अच्छा। हिकिड़े माण्हू जी शइ ईंदी आहे न, आवेदन थी आहे, सभ खां पहिरीं शइ तकलीफ़ छपिजी आई त मूंखे ख़ुशी थी ॾाढी। इहो 1982 वारो साल आहे। से रोज़ा अल फ़ुक़रा अख़बार सांगड़ में हूंदी हुई। उन खां बाद में आफ़ताब अख़बार बिल्कुलु हूंदी हुई। हिते गोल बिल्डिंग जे भर में हिकिड़ी ऑफिस हुई, उते शेख अली मोहम्मद जी अख़बार हूंदी हुई। उते अची वेंदा हुआसीं। अहमद ख़ान शेख हूंदो हुयो, उनजो न्यूज़ एडिटर, कचहरी कंदा हुआसीं। उहो असांखे शाया कंदो हो। पोइ असांजे इंटरव्यू हल्का फुल्का ॿाराणा शाया कंदो हो। असांजी ॾाढी दिली ख़ुशी थींदी हुई। पोइ ईअं आस्ते आस्ते हिमत अफ़ज़ाई थींदी आई ऐं असां अॻिते पंहिंजो लिखणु शुरू कयो। माशाअल्लाह, इहो तव्हांजो इब्तिदाई सफ़र आहे लिखण जो, छाकाणि त उन खां पोइ यकीनन सिंधी अदब में जेको तव्हांजो नालो आहे उहो नुमाया आहे, छाकाणि त तव्हां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते हिकिड़ो बेशुमार कमु कयो आहे। घणनि ॿोलियुनि में तव्हां कमु कयो आहे लतीफ़ साईं ते? साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ते मूं शाह जो रिसालो मंज़ूम सिराइकी तर्जुमो सभ खां पहिरियां मूं कयो। उन में घणा सुर? 30 सुर। मुकम्मल शाह जो रिसालो मूं सिराइकी मंज़ूम तर्जुमो। डॉक्टर बलोच साहब खे आउं काफ़ी ॾियणु वियुसि। मूंखे गिराटी पातई, चई साईं लगारी साहिबु जेको कमु मूंखां रहिजी वियो उहो तव्हां कयो। पोइ उनजी महूरत थी। उहा महूरत डॉक्टर बलोच साहिबु कई सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में। मूंखे तमामु घणी पज़ीराई मिली, मूंखे तमामु घणी ख़ुशी थी। 30 सुरनि ते आधारियल। हालांकि डॉक्टर बलोच साहिबु सुर केॾारो जेको आहे शाह जे मुस्तनद कलाम में शामिल नाहे कयो, पर मूं पंहिंजे हर रिसाले में शाह जे हर कलाम जे तर्जुमे में सुर केॾारो शामिल कयो आहे। मूंखे दिली ख़्वाहिश थींदी आहे त शाह जो सुर केॾारो जेको आहे शाह जो पंहिंजो आहे। बिल्कुलु असीं ईअं सम्झूं था, पर को मौक़ नथो सम्झे। उहा उनजी पंहिंजी राय आहे, पर मुंहिंजी राय आहे त सुर केॾारो शाह साहिब जो आहे। शाह साहिबु ॻायो आहे ऐं उहो मूं शामिल कयो, मंज़ूम तर्जुमो थियो। मुंहिंजो 30 सुरनि ते आधारियल पहिरियां मूं शाह जो रिसालो यानी शाहदार रिसाला जे उनवान सां मेहरान अकेडमी शिकारपुर वारनि शाया करियो। 2010 ईस्वी में शाया कयो। उनखां पोइ मुंहिंजो तरतीबी हिकिड़ो रिसालो आयो, शाह जो कलाम ऐं रिसाले जो कलाम हिकिड़े ई जुल्द में धार धार बीहारियल। अच्छा। हा साईं, यानी पहिरियां मुस्तनद सुर डॉक्टर बलोच साहिब जेके तहक़ीक़ कया 29 सुर, उन खां पोइ बाक़ी 7 सुर उहे ॿिए हिसे में बीहारे उन्हनि उन कलाम में पोइ सुघड़ हाजी अलाहदाद जिंजी वारे तरतीब ॾिनल गंज में कलाम खयो।
मोहम्मद क़ासिम राहिमू वारे गंज मंझां बि कलाम मूं तरतीब ॾिनल उहो बि खयो, हिकिड़ो तमामु बहितरीनु जामे रिसालो शाया कयो। इन विच में मूं हिकिड़ो कलमी नुस्ख़ो वेही लिखियो शाह जे रिसाले जो, रंगीन कलमी नुस्ख़ो 6 कलमनि सां। अच्छा हा साईं, हिकिड़ो बैत ॻाढ़ी मस सां वेही लिखियो, उहो कलम रखी, वरी ॿियो कलम खणी नीरी मस सां ॿियो बैत लिखियो, उहो कलम रखी, टियों बैत वरी साई मस सां लिखियो, हिकिड़ो वांगड़ाई मस सां लिखियो। ईअं करे मूं 6 कलमनि सां रंगीन शाह जो रिसालो, पर उहो 36 सुरनि ते आधारियल मूं लिखियो। उहो रिसालो 1 साल 5 महीना 13 ॾींहंनि में लिखी मूं मुकमल कयो। उहो तारीख़ में मुंहिंजो हिकिड़ो रिकॉर्ड आहे, शाह जे कलमी नुस्ख़नि जी तारीख़ जो आख़िरी कलमी नुस्ख़ो उस्ताद लगारी जो लिखियल आहे, जेको तारीख़ में मुंहिंजी लाइब्रेरी में ओरिजिनल मसौदो मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूदु आहे। दिली ख़्वाहिश आहे त उहो जेको रिसालो आहे मुंहिंजो कलमी नुस्ख़ो, उहो आउं सिंध अलाजी खे ॾियां, उते महफ़ूज़ करे छॾियां। इंसान फ़नी आहे, हिकिड़े ॾींहुं कोन हूंदासीं, पर हुते महफ़ूज़ हूंदो, असां वटि पोयां अलाए उॾो ई खाई वञे, अलाए महफ़ूज़ थिए न थिए, ईअं आहे। इहो मूं 36 सुरनि ते आधारियल हिकिड़ो शाह जो कलमी नुस्ख़ो लिखियो। उनखां पोइ मूं शाह जे रिसाले जो ढाटकी मंज़ूम तर्जुमो लिखियो। उहो मुकमल त कोन थी सघियो, लेकिन 30 सुरनि जा कुझु कलाम खणी मूं ढाटकी ॿोली चूंड कलाम चऊं। मूंखे ढाटकी ॿोली ॾा थी अचे, असांजे पाड़े में ढाटकी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू रहंदा हुआ, उन्हनि सां अलेक सलेक उथण वेहण ॿारहें ॿचे असांजो सॼो गॾु हूंदो हुयो, ऐं सिखी वियुसि सम्झण ऐं ॻाल्हाइण सभु शइ। पोइ मूं कोशिशि कई ढाटकी मंज़ूम तर्जुमे लिखण जी, उहो मूं लिखियो। उन जी तसही या थोरो मुंहिंजी रहनुमाई लाइ असगर बादलाणी साहिबु, हिकिड़ो असांजो पाड़ेसरी माण्हू हुयो, उन जी ढाटकी ॿोली उनजी मादरी ॿोली हुई। उहो मूंसां वेठो, काफ़ी अरसो मूंसां ईंदो हो, रोज़ानो शाम जो कलाक 2 कढी उन मुंहिंजी रहनुमाई बि कई। मुंहिंजो उहो बि रिसालो हिकिड़ो आयो। उन खां बाद में मुंहिंजो हिकिड़ो रिसालो आयो हमायल साइज़ शाह जो रिसालो, यानी एतिरो नंढड़ो खीसे में पियो हुजे, 30 सुर मुकम्मल उन में साईं मोहम्मद उस्मान ॾीपलाई साहिब जो जेको पैकेट साइज़ रिसालो आहे, उहो कुझु अञा वॾी साइज़ जो आहे। मूंखे ख़्वाहिश थी त आउं छो न हिन खां बि नंढड़ो करियां, ऐं जो खीसे में पियो हुजे। एतिरो मक़बूल थियो जो उन जो वरी ॿियो छापो बि आयो। ॿियो छापो संभारा पब्लिकेशन मञा साईं साजिद सिंधी साहिबु छापियो, ॿियो छापो आंदो, उहो उन जो ॿियो छापो बि आयो। इहे सॼा कम मुंहिंजा थियल आहिनि। शाह जे रिसाले ते मुंहिंजो कमु जेको आहे काफ़ी सुहिणो थियल आहे। जी, तव्हांजो तमामु शानदार कमु आहे। तव्हां पाण असांजे सामीन खे ॿुधायो त मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में तव्हां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई साहिब ते तव्हां कमु कयो आहे। केतिरो वक़्तु तव्हां ॾींदा आहियो, छाकाणि त हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे, घटि में घटि 6000 साढा 6000 बैत उहे वायूं, केतिरो वक़्तु तव्हां ॾींहं में पंहिंजे हिननि कम खे ॾियो? साईं, मुंहिंजे लिखण जो तरीक़ेकार पंहिंजो आहे। अच्छा, ऐं घणो करे कमु कंदो आहियां राति जो। राति जे 3 वॻे या 4 वॻे उथी हथ मुंहुं धोई पलथी हणी बिस्तरे ते वेही पोइ लिखंदो आहियां। जॾहिं लोक सुतल हूंदो तॾहिं मुंहिंजो कलम हलंदो हो। ईअं करे सिज उभरे खां अॻु में अज़ान ईंदी, पोइ आउं कलम ऐं कागज़ ठपे, पोइ बाद में वुज़ू करे निमाज़ पढ़ी वेहंदो हुउसि। पोइ मूंखे चांहि मिलंदी अची, उन खां बाद में बि हिकिड़ो कलाक अञा थोरो अधु मुनो कलाक कमु करे पोइ तयारी करे आउं स्कूल वेंदो हुउसि पंहिंजी ड्यूटी। मूं घणे भाङे कमु जेको कयो आहे सो राति जो कयो आहे। सुकून वारे टाइम ते कयो आहे, जंहिंमें न हड़ न हकल न कंहिंजी डिस्टर्ब करणु, ॿियो न, मुंहिंजो कमु सॼो राति जो थियल आहे। इन करे मुंहिंजो कमु जेको आहे उहो आउं सम्झां थो शानदार कमु आहे। इहो ख़्यालु तव्हांखे कीअं आयो त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई साहिब ते कमु कजे, छाकाणि त ॿिया स्कॉलर्स मुख़्तलिफ़ ॿियनि शख़्सियतनि ते बि कनि था? साईं जो ज़िक्र तव्हां कीअं मतिलबु ख़्यालु आयो तव्हांजो? साईं, हाणे अर्ज़ु हीअ आहे त बचपन खां वठी हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैह जो कलाम जेको आहे मूंखे ॾाढो पसंदि ईंदो हो। कोर्स जे किताबनि में बि हूंदो हो। अॼु पिणु उतर पार ॾे ककर कारा, ककरियूं कारियूं, वसे थो वॾो फुड़ो टाकिन थूं टारियूं, विझंदियूं भटारियूं वरी वथाणे आयूं। सो इहे कलाम मूंखे एॾा पसंदि ईंदा हुआ बचपन खां वठी। पोइ जॾहिं आउं अमली ज़िंदगी में आयुसि त उते शाह जो रिसालो पढ़ण लाइ मूंखे मिलियो, जंहिंमें मोखी मतारनि जा बैत मूं पढ़िया सुर यमन कल्याण में। एॾा मूंखे मुतासिर थियुसि ऐं एॾा पसंदि आया। पोइ मूंखे ज़हनी तौर ते ख़्यालु आयो त छो न आउं शाह जे रिसाले ते कमु करियां। पोइ मोखी मतारनि जे माग ॾिसण लाइ बि आउं हलियो वियुसि कराची। मोहतरम गुल हसन कलमती साहिबु मूंखे मिलियो, हू मूंखे वठी हलियो गॾाप जी भर में मोखी जे मज़ार ते वियासीं।
उतां मूं तजज़ियो कयो, तहक़ीक़ कई, उन खां पोइ वरी मतारनि जे मज़ारनि ते नाराथर टकरी ते वियासीं। वाह। 6-7 मतारा उते रखिया आहिनि, उन्हनि जे मज़ारनि ते वञणु थियो। प्रैक्टिकली मूं वञी सरज़मीन ते उहे माग मकान ॾिठा। आहा, पोइ मुंहिंजी दिलि जेका आहे वाह। उधमा खाधो ऐं पोइ मुंहिंजी दिलि तमामु वॾी थी। पोइ शाह जो कमु जेको आहे मूं इन मोहबत में कयो। शाह जो पैगाम ई अहिड़ो आहे वाह। जंहिंखे लऊं लॻे शाह साहिब जी वाह। उहो उन खां मुतासिर थींदो, छॾींदो कोन, उन कम खे हलाईंदो। बाक़ी जेकर न करे सघंदो तॾहिं मोहबत शाह साहिब सां हर इंसानु करे थो। बिल्कुलु, पोइ शाह साहिब हर कंहिंजो आहे, वाह। रुगो उस्ताद जो कोन्हे, रुगो कंहिं वाह। ॿिए जो कोन्हे, सभिनी जो आहे शाह साहिब। शाह साईं जा ॿिया बैत मुख़्तलिफ़ सुरनि मां असांजे सामीन खे ॿुधाइण। सिराइकी अवल अल्लाह अलीम आला आलम दाधणी कादर अपनी कुदरत नाल कायम है कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचा धणी आख हमद हकीम करेंदे आप करीम जोड़ा जोड़ जहान दियां। इहो सिराइकी मंज़ूम तर्जुमे जो पहिरियों बैत आहे। इन हिसाब सां सिराइकी ऐं सिंधी ॿोलियूं जेके आहिनि सिस्टर लैंग्वेज आहिनि, हा। इंग्लिश में चवंदा आहिनि। बिल्कुलु। इहे हिक ॿिए तमामु क़रीब आहिनि। मूं जेको कमु कयो आहे त काफ़ियो जेको आहे शाह साहिब जो शाइरी वारो तक़रीबन मूं सिराइकी में साॻी काफ़िया रखण जी कोशिशि कई आहे। अच्छा। हा, पर किथे किथे काफ़ियो तब्दील थियो आहे। छो जो वेझूं वेझूं ॿोलियूं आहिनि, हिक ॿिए सां ठहकंदड़ आहिनि, इन करे इहो सिराइकी मंज़ूम तर्जुमो जेको आहे करणु मुंहिंजे लाइ सवलो थियो। ढाटकी मंज़ूम तर्जुमो करणु मुंहिंजे लाइ कुझु ॾुखियो थियो, जो उहो असांजी मादरी ॿोली कोन आहे, इन जे करे थोरो ॾुखियो थियो। केतिरो वक़्तु लॻो तव्हांखे ढाटकी ॿोली में जेको तव्हां चूंड कलाम तर्जुमो कयो? हा, ढाटकी ॿोली में मूंखे 6 महीना लॻा। अच्छा। छो जो चूंड कलाम आहे थोरे अरसे में थियो। केतिरनि सुरनि मां वरितल आहे? 30 सुरनि मां सही। आहा। हा, कंहिं मां 20 बैत, कंहिं मां 30 बैत, कंहिं मां घटि, कंहिं मां वधि, लेकिन सुर 30 ई ज़ाइक़े ख़ातिर, इंसान जी पसंदि दिलचस्पी ख़ातिर 30 सुरनि में मूं कयो आहे। उहो बि शानदार छपियो। वाह। हा साईं। ज़िंदगी में सफ़र तव्हां किथे किथे कया? हा साईं, ज़िंदगी में सफ़र मूं जाम कया आहिनि। मिसाल तौरु मोहन जो दड़ो, उते वियुसि, मूं ॾिठो 5000 साल पुराणी तहज़ीब आहे असांजी, शानदार तहज़ीब आहे असांजी। उन खां पोइ मकली ते वियुसि, माग मकान तारीख़ी क़ब्रिस्तान उहे आहिनि। हिंगलाज में आउं वियुसि, ताज़ो ई हिंगलाज खां थी आयो आहियां। अच्छा। हा साईं, हिंगलाज जेको आहे हिंदुनि जो तीर्थ आस्थान आहे, लेकिन हिंगलाज अहिड़ो को माग आहे जिते हज़रत सैयद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह विया, हज़रत सैयद शाह मर्दान शाह पीर साहब पागारो जिन विया, डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब जिन विया। ऐं कलाम पाक में बि हुक्म आहे त सैर करियो ज़मीन जो, ॾिसो त असां अलाह ताला छा छा ठाहियो आहे दुनिया में। इन जे करे मूं इहो कॾहिं बि कोन सोचियो आहे त हीउ माग जेको आहे असांजे मज़हब वारो आहे ऐं हीउ माग असांजे मज़हब वारो न आहे, त इन ते न वञिजे। न, मूं हर माग ॾिसण जी कोशिशि कई आहे। उनखां अलावा अमरकोट, कारूंझर, नंगर पार कर, मतिलबु सिंध जो तमामु घणो इलाइक़ो ऐं माग मकान ॾिठा आहिनि, घुमिया आहिनि। माग मकाननि ते आधारियल मुंहिंजो अलॻि किताब बि आहे, मूं जीअं ॾिठा माग, इन हिसाब सां। मोखी मतारनि ते अलॻि मुंहिंजो किताब आहे, मोखी मतारा तहक़ीक़ी किताब आहे। इन हिसाब सां मुंहिंजो कमु जेको आहे सो कुझु सवायो थियल आहे। साईं, तव्हां ज़िंदगीअ में तमामु घणा सफ़र बि कया आहिनि, के अहिड़ा माग जेके रहिजी विया हुजनि ज़िंदगीअ में, तव्हां सोचींदा हुजो त ओॾे सफ़र ते वञणु घुरिजे? हा साईं, माग मकान त घणा ई मूं ॾिठा आहिनि, लेकिन ख्वाजा ग़ुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह वारो कोट मिठण वारो जेको आहे, उन जी ख़्वाहिश आहे त उते वञिजे, उहो ॾिसी अचिजे। इहो बि हिकिड़ो तमामु यादगार माग आहे। एॾो बहितरीनु शाइरु आहे जंहिंजी शाइरी असांजे सिंधी शाइरी सां बेॻाइजे थी, दोहिड़ा ॾिजनि था। तमामु ग़ुलाम फरीद जो तमामु बहितरीनु आहे। उन हिसाब सां इहो माग बि आहे। भई ख़ुदा ताला नवाज़ियो आहे त भले पार वारो दीदार बि करे आयासीं। ख़ुदा ताला इहो बि नवाज़ियो, साल 2014 में वियासीं, विद फैमिली वियासीं। हा साईं, अल्हम्दुलिल्लाह थियो ईअं जो उते जो वियासीं त अलाह ताला जी महिरबानी करम नवाज़ी सां हज अकबरी थी वियो। अच्छा। जुमे वारो हज थी वियो। वरी इहो डबल ख़ुशी में ट्रिपल वधीक ख़ुशी थींदी वई। इहो करे आयासीं। इन हिसाब सां ख़्वाहिश कंहिं वॾे सफ़र जी हाणे रही कान्हे का। नंढा नंढा हल्का फुल्का माग मकान ॾिसी विंदरजी वेहूं था ऐं उन्हनि ते लिखां थो। हींअर ताईं तव्हांजा केतिरा मजमूआ छपजी चुका आहिनि, छाकाणि त तव्हां शाइरी बि कयो था? कुल केतिरा किताब तव्हांजा छपियल आहिनि? साईं, मुंहिंजा हिन वक़्त ताईं 18 किताब छपजी चुका आहिनि, जंहिंमें 10 अदद आहिनि शाह जा रिसाला, तर्जुमा, कलमी नुस्ख़ो ऐं तरतीब वारा। के नंढा हमायल साइज़ में, हिकिड़ो नसर में बि आहे,
शाह जो रिसालो नसर में लिखियो आहे, इन साॻी कलाम शाह जेके नसर में आंदो आहे, हिकिड़े नई शरह कई आहे। सो मुंहिंजा 10 अदद शाह जा रिसाला आहिनि, 8 आहिनि बाक़ी ॿिया किताब, जिन में शेख अयाज़ ते बि हिकिड़ो तहक़ीक़ी किताब मूं लिखियो आहे, शेख अयाज़ चश्मे फितरत जो शाइर। इन हिसाब सां मुंहिंजा 18 किताब अची चुका आहिनि ऐं अञा ख़्वाहिश आहे, लिखां पियो किताब, जाम मुंहिंजो मवाद कंपोज़ थियो रखियो आहे, लेकिन थोरो वसीला घटि वधि आहिनि। थोरो अणछपे मवाद जो ज़िक्र कयो, केतिरा किताब तव्हांजा अञा पोयां आहिनि? साईं, मुंहिंजा शाह जो रिसालो जेको सिराइकी मंज़ूम तर्जुमो आहे, उहो आहे असल में छपियल सिंधी लिपि में। अच्छा। उन खे असां कन्वर्ट कयो आहे शाहमुखी लिपि में, यानी जेको पंजाब साइड वारा सिराइकी सूबे वारा सिराइकी इलाइक़े वारा माण्हू आहिनि उहे पढ़ी सघनि ऐं सम्झी सघनि। हिकिड़ो उहो नओं अचण वारो आहे, उहो तरतीब में आहे। बाक़ी मज़मूननि जा मजमूआ तमामु काफ़ी आहिनि, जहिड़ो कर 4-5 किताब ॿिया बि थी वेंदा, कंपोज़ थिया, लैपटॉप ते बीठा आहिनि। अच्छा। सो वसीला हूंदा त उहे जल्दी अची वेंदा। माशाल्लाह, तव्हां शाइरी बि कई आहे? सही, शाइरी बि कई आहे। पंहिंजी चूंड शाइरी असांजे सामीन खे ॿुधायो, छो त तव्हां माशाल्लाह ॾाढा सुठा लिसनर बि आहियो, त उहो ज़िक्र बि असां कयूं था रेडियो जे हवाले सां। पंहिंजी शाइरी, चूंड शाइरी असांजे सामीन खे ॿुधायो। सही ॻाल्हि इहा त बचपन में आउं शाइरी कंदो हुउसि। हा। उहा शाइरी जॾहिं मूं नसर में लिखणु शुरू कयो न, त पोइ शाइरी मूंखे छॾाइजी वई। अच्छा। हा साईं, पोइ शाइरी मूं माठ करे रखी छॾी फाइलनि में। पोइ हाणे थोरो अरसो थियो आहे जो मूंखे ज़हन में ख़्यालु आयो त छो न आउं पंहिंजी शाइरी वारो बि थोरो मसौदो छपाए छॾिजे, छो जो उहा शइ पई आहे हिकिड़ी। उन हिसाब सां पोइ मूं शाइरी बि पंहिंजी शाया कराई आहे। उन शाइरी जो किताब जो नालो आहे प्यार जी पुठारक। पुठारक ठेठ सिंधी जो लफ़्ज़ आहे, यानी भरी जेका हूंदी आहे सा मथे ते खयल हूंदी आहे, पुठारक हूंदी आहे गोदड़ी वारा हिकिड़ी पुठनि ते रखिजे, उहा उन खे चइबो आहे पुठारक। ठेठ सिंधी लफ़्ज़ आहे। उन मञा को हिकिड़ो अधु गज़ल आहे जेको आउं तव्हांखे ॿुधायां थो। चांदनी राति महताब ऐं मां, तुंहिंजी यादि अज़ाब ऐं मां, मूंखे माक पहुचाईंदी रही, तुंहिंजो आख़िरी जवाब ऐं मां, पेर उनासी पिरह ताईं पिरी, भिटाईअ जो किताब ऐं मां, तारीख़ शबे तन्हाई ऐं आरज़ू, सितारा बेहिसाब ऐं मां, न टोड़े सघियासीं दीवार हया, हिकिड़ो तुंहिंजो हिजाब ऐं मां। हिकिड़ो गज़ल आहे, यादि जी कुंडी खे ॾोरी, केरु ॿधी वियो चोरी चोरी, विसरण जी का ॻाल्हि न आहे, हिॾकी ईंदी आज़ोरी, मध जा माटा घाटा घाटा, छुलके पई थी ॾिस कटोरी, सावण आयो आओ पपीहा, हाय जुदाई ही घोरी, चिणग अंदर जी वेई विसामी, कुर्ब जी काठी कहना सोरी। ॿियो गज़ल आहे साईं। जी साईं। जनम जनम जो क़ैदी कोको, रोज़ ॾे थो हिकिड़ो होको, रख फुलारे वेठो आहियां, अचो निहारियो मूं ॾे लोको, पंछी आया पन छणी विया, हाय बहारूं हिकिड़ो झोंको, तुंहिंजूं ॿाहूं भाकुर भाकुर, आओ मिलण जो आहे मौक़ो। हिकिड़ो गज़ल आहे साईं, बयां ख़ामोश आहिनि, बयाबां ख़ामोश आहिनि, कलम बेक़रार आहे, अरमा ख़ामोश आहिनि, ज़मीर बेदार आहे, ज़बां ख़ामोश आहिनि, दिलि गुनहगार आहे, दास्तां ख़ामोश आहिनि, नागमाए ज़िंदगी छेड़, मेहरबां ख़ामोश आहिनि, तुंहिंजी सितार ॾिसी महिमान ख़ामोश आहिनि, बहार नो नथो अचे, बाग़बां ख़ामोश आहिनि, गरज गरज बिजली, गुलिस्तां ख़ामोश आहिनि, इनकलाब नथो अचे, इंसान ख़ामोश आहिनि, अदीब थकिजी पिया, उनवान ख़ामोश आहिनि, शाइर छा लिखे, जहान ख़ामोश आहे। वाह 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 साईं महिरबानी। हिकिड़ो गज़ल आहे। जी साईं। वाह चकोरा तुंहिंजी प्रीत, हार बि तुंहिंजी जहिड़ी जीत, उॾरी उॾरी थकिजी पवंदे, नेण विछाइण तुंहिंजी रीत, मध जा माटा घाटा घाटा, केरु न ॾींदो ॻाढ़े गीत, पागल मनड़े रोलियारण में, हाय अधूरा मुंहिंजा गीत, एॾी दुनिया मंझि मुसाफ़िर, को बि न आहे कंहिंजो मीत। वाह। हिकिड़ो गज़ल आहे साईं, राति असां सां रांझे, कुंडियूं चारियूं कंधीअ ते, मीरा मट खणी आई, पंहिंजा दोहा लोढ़ण लाइ, चंग असांखे ॾंग हयो, ओ जोॻीअड़ा अॼु लोक सुते, अहिड़ो को मंतर कोन्हे जेको आणे साजन खे, असां मोहबत वारा माण्हू, ज़ालिम तो वटि ज़र्फ़ हुजे, राति असांजी होली हुई, फाटल झोली तुंहिंजे लाइ, केरु बैरागी आयो राणा, बीन वॻी है है है, नगरी नगरी दीपक राग, बस्ती बस्ती बाह ॿरे, बंदि करे छॾ ही दरवाज़ो, हाण मुसाफ़िर निंड करे। राति माक खां मूं पे पुछो, ही ख़ुशबू किथां आंदी आहे तो, लॻे थो मुंहिंजे मोतीअ जी हुजे, पर छा कयां यादि अचे नथो, आरज़ूअनि जा गुलाब झोलीअ में झले, रंग अहिड़ो ॾे मूं मेंदीअ खे चयो, राति गिड़काए वई मुंहिंजे चैन खे, कणछी कूकनि था भेड़ो आहे भेंबर को, तूं नाराज़ थींदी न त चई छॾियां,
ऐ हसी मुजस्सम ॾाढो आहीं पको, दुनिया दुखंदी रहंदी ऐ दोस्त, पर प्यार न घटिबो तुंहिंजो मुंहिंजो। वाह 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 वाह। हिकिड़ो ॿियो ग़ज़ल आहे जी साईं, साईं। लंबी जीवन जी यात्रा मुंहिंजे पेरनि में कोका, लंबी जीवन जी यात्रा मुंहिंजे पेरनि में कोका, मां यार थको आहियां तूं चंड कतियूं तरसा, लाल गुलाबी नेणनि जहिड़ा राति लिखिया मूं दोहा, काल्ह कबीरे जे कुर्ते हुआ रेशम जा धागा, मुंहिंजे जज़्बनि जे चौधारी सारी राति ॿरिया टांडा, सदियनि खां मां बीठो हां सोणा तुंहिंजी स्वागत ला, मुंहिंजा गीत खणी विया माण्हू एवज़ ॾेई विया ओसीअड़ा। वाह 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 वाह, शानदार साईं 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 वॾी महिरबानी। हिकिड़ो ग़ज़ल आहे साईं, कोई सॾु पढ़ाॾो नाहे पोइ बि मूमल आहे, कोई सॾु पढ़ाॾो नाहे पोइ बि मूमल आहे, रोज़ अची थो मुंहिंजे सुपने सोणा सवाली मूं वटि छाहे, काक बिना ही कहिड़ो राणो माक बिना थो मूमल चाहे, अवाम असांजी जाॻे जेसीं आणे तुंहिंजा पेरा डाहे, खून पसीनो बाज़ारिन में वक़्तु असांजो पियो थो वाहे, पंहिंजा गीत लिखी रखजां तूं ॾस ॾिनो आहे मूंखे ॾाहे। तव्हां पाण में घणा भाउर भेण, ज़ाती सवाल हिकिड़ो ज़िंदगी न अचूं था। साईं अल्हम्दुलिल्लाह असीं पाण में 8 भाइर आहियूं। माशाअल्लाह। साईं मुंहिंजो वॾो भाउ आहे उस्ताद ग़ुलाम हुसैन लगारी, उहो ड्राइंग टीचर हुयो, उहो मूंखां अॻु में रिटायर थियो 2 साल 2.5 साल अॻु में। जी। उहो ॻोठ मौली ख़ैर मोहम्मद जे हाई स्कूल में पढ़ाईंदो हो, उतां रिटायर थियो। 2 नंबर ते आऊं आहियां, 3 नंबर ते असलम नालो आहे मुंहिंजे भाउ जो, उहो वरी सफ़ा बिल्कुलु पढ़ियो न, उनखे गहलियोसीं छिकियोसीं अंडा हणी सुम्ही पवंदो कोन हलियो, पिछाड़ी में ख़ुदा ताला हुनखे बि बेलदारी ॾिनी, उहो करे थो कमकार सां आहे सरकारी नौकिरी, हार पोइ गॾो गॾु करे थो। माशाअल्लाह। उहो ॿियो आहे असांजो हिकिड़ो भाउ आहे सुल्तान नालो आहे, उहो फॉरेस्ट गार्ड आहे ॿेले खाते में। माशाअल्लाह। हिकिड़ो उनखां पोइ ॿियो नंढो आहे वरियाम नालो आहे, उहो ड्राइंग टीचर आहे गवर्नमेंट हाई स्कूल बस स्टैंड लूणखाण में। उनखां ॿियो भाउ आहे, उहो बि ड्राइंग टीचर आहे गवर्नमेंट हाई स्कूल सांगड़ में, एहसान अली लगारी नालो आहे उनजो। अच्छा। उन्हनि भाउ जो अदा उनखां अञा हेठि आहे फरमान अली लगारी, प्राइवेट जॉब करे थो। जी। फरमान अली लगारी। ऐं नंढे में नंढो आहे मोहम्मद ज़मान। अच्छा। मोहम्मद ज़मान 8हों भाउ आहे असांजो, उहो क्लर्क आहे गवर्नमेंट हाई स्कूल चौधरी बरकत वारे ॻोठ में। इहे असां 8 भाइर आहियूं। असां 8 भाइरनि जो तारीफ़ इन हिसाब सां आहे। गॾु रहो था या न जुदा जुदा, जेको जिते वेठल आहे उहो उते पंहिंजे ॿारे बजे सरवा जी सहूलियत सां वेठल आहे। जीअं आऊं शहर खिपरे में वेठो आहियां त मूंसां गॾु मुंहिंजा पुट आहिनि, 2 पुट मूंसां गॾु आहिनि, बाक़ी 3 पुट जुदा जुदा, हिकिड़ो हैदराबाद में रहे थो, हिकिड़ो मीरपुर ख़ास में रहे थो, हिकिड़ो सखर में रहे थो। उहे पंहिंजे पंहिंजे रोज़गार सां पंहिंजे विथ फैमिली उते रहनि था। 2 मूं वटि आहिनि, हिकिड़ो फ़ौजी आहे, फ़ौज में वियल आहे त उन जा ॿार बि मूंसां गॾु आहिनि। हा, उहो जॾहिं ईंदो 2-3 महीननि जी मोकल खां पोइ ईंदो आहे, वरी असां वटि रहंदो आहे। ऐं हिकिड़ो पुलिस वारो आहे, उन जा ॿार असां सां गॾु आहिनि। सखर वारो आहे IBA पब्लिक स्कूल सखर में लेक्चरर। माशाअल्लाह। सो अयाज़ अली उनजो नालो आहे, तमामु लाइक़ु आहे, मुंहिंजे अदबी सिलसिले जो बि उहो साथी आहे। तसलसल सां तसलसल आहे। मूं चयो आहे बाबा मूंखां पोइ लाइब्रेरी जा मालिक तव्हां आहियो। अलाह हयाती ॾे बचनि खे। सो उहो पब्लिक स्कूल सखर में लेक्चरर आहे सिंधी सब्जेक्ट जो। अदा खे चवां हिकिड़ो आहे एनजोज़ में, उन खां कुझु नंढो आहे सांगड़ शहर में उनजी ऑफिस आहे। हाणे त खिपरो में मुंतक़िल कई अथनि। सो एनजोज़ में मैनेजर आहे, वॾे सुठे रुतबे ते आहे, उहो कमकार करे थो। जेको मीरपुर ख़ासि वारो आहे उहो आहे DIG मीरपुर ख़ासि में कंप्यूटर ऑपरेटर। माशाअल्लाह। हा, उहो हेड कांस्टेबल जी रैंक ते आहे, तमामु सुठो आहे, बहितरीनु। ऐं उहो बि असांखे तमामु वॾो ॾाढा आहे। इन हिसाब सां मुंहिंजा छोकिरा रोज़गार लॻल आहिनि, तसली आहे असांखे। मुंहिंजूं 2 नियाणियूं आहिनि। माशाअल्लाह। वॾे में वॾी नियाणी मुंहिंजी जेका आहे उन खे मूं इंटर ताईं पढ़ायो। माशाअल्लाह। उहा हाणे पंहिंजी फैमिली ॿारनि बचनि सां गॾु आहे, उहा अलॻि आहे। नंढे में नंढी मुंहिंजी नियाणी आहे, उन खे MPhil करायो आहे मूं सिंध यूनिवर्सिटी में। कहिड़े मौज़ूअ? ज़ीनत नालो आहे मुंहिंजी नंढी नियाणी जो। जी साईं। उन खे बॉटनी में
साइंस सब्जेक्ट हा साइंस सब्जेक्ट बॉटनी में एमफिल कई अथसि माशाल्लाह हींअर लेक्चरारी जो इम्तिहान बि हुनजो पास थियो आहे नंबर अची वियो आहे त पास थी आहे रिटन टेस्ट में पास थी आहे हा हाणे वाइवास में क्वालिफाई करे वेंदी इंशाअल्लाह ताला हुनखे बि नौकरी मिली वेंदी मुंहिंजी नंढी न्याणी जेका आहे उहा बि मतिलबु मुंहिंजे हिन इल्मी अदबी सिलसिले जी जेका आहे वाली वारिस आहे हिकु अयाज़ अली ऐं ॿियो मुंहिंजी नंढी न्याणी ज़ीनत इहे ॿई जेके आहिनि मुंहिंजे अदबी सिलसिले जा अदबी पोरे जा धणी इहे ई आहिनि असां पोड़ा थी वेंदासीं असां रहिजी वेंदासीं हिकिड़े ॾींहुं कोन बि हूंदासीं इहे ई आहिनि तव्हांजो कमु त आहे न इहो त सदियुनि ताईं हूंदो सही इंशाअल्लाह ताला मूं अक्सर पंहिंजे प्रोग्राम्स में इहो ज़िक्र कयो आहे त तख़लीक़कार हिकिड़ो इंसानु कुलुल नफ़्सुन ज़ाइक़तुल मौत यकीनन उहो माण्हू हिन जहान खे छॾे थो हलियो थो वञे पर उनजो जेको तहक़ीक़ी कमु आहे या तख़लीक़ी कमु आहे जीअं तव्हांजो रिसालो आहे हीउ हिकिड़ो वॾो कमु आहे सदियुनि ताईं कमु आहे तव्हां ज़िक्र कयो तव्हांजी नंढड़ी एमफिल कई ऐं तव्हांजा हींअर जेके किताब आहिनि तव्हांजा किताब हींअर मूं वटि अॻियां बि पिया आहिनि हीउ कमु हिकिड़े एमफिल ऐं PhD जे स्कॉलर खां वॾो कमु आहे पर उनजे बावजूदि तव्हां PhD एमफिल न कई भला उनजी का वजह छाकाणि त हिकिड़े स्कॉलर जो कमु त तव्हां हूअं ई कयो पिया लतीफ़ साईं ते जे तव्हां PhD कयो आहे हालांकि तव्हांजो कमु PhD खां वॾो आहे इदारनि जेॾो कमु आहे छाजे करे तव्हां इन पासे न वियो साईं हाणे अर्ज़ु हीअ आहे बुनियादी तौर ते असां आहियूं तमामु हेठिए तबिके जा माण्हू असां रेगुलर बि असांखे पंहिंजा माइट पढ़ाए कोन सघिया तकलीफ़ सूरत हाल उहा हुई उन खां पोइ जो सर्विस में लॻासीं त बचनि पालण वारे सिलसिले खे लॻी वियासीं हीउ मुंहिंजो शौक़िया कमु जॾहिं मूं करणु शुरू कयो त मुंहिंजो शौक़िया कमु वॾी लेवल जो थींदो वियो मूंखे अंदाज़ो ई कोन हो यकीन करियो त काफ़ी दोस्त मूंखे चवनि था हिकु इदारो कमु करे ओतिरो कमु तव्हां अकेला फर्द करियो था बिल्कुलु बिल्कुलु साईं अल्हम्दुलिल्लाह दोस्त चवनि था ऐं चवां थो त मूं कमु कयो ई कुझु कोन्हे ईअं आहे लेकिन कमु जेकॾहिं वॾो आहे त वाक़ई इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे इहा PhD जेॾो कमु आहे हाणे मुंहिंजो जेको शाह जो रिसालो सिटवार सम्झाणी वारो आहे उहो शायदि तव्हां नाहे ॾिठो उहो 10 जुल्द गॾु ते आधारियल आहे सिटवार सम्झाणी यानी शाह जे रिसाले जी शरह काफ़ी शारहनि आलमनि लिखी आहे लेकिन सिटवार सम्झाणी वाहिद दुनिया जो इंसान हिकिड़े बैत जी सिट अची ख़तम थींदी उन जे साम्हूं उन बैत जी शरह सम्झाणी वञी ख़तम थींदी डॉक्टर कल्याण आडवाणी साहब जेका शरह लिखी आहे उहा बैतवार लिखी आहे हिकिड़े पासे खां बैत ॾेई उन जे हेठां उन बैत जो तत्त आहे मफ़हूम आहे लेकिन सिटवार सम्झाणी कान्हे का डॉक्टर अब्दुल गफ़ार सुमरे साहब लिखियो आहे जेका शरह लिखी आहे उहा बि बैतवार लिखी आहे हालांकि वॾो कमु आहे हुनजो सलाम आहे हुनखे बहितरीन शानदार कमु आहे लेकिन सिटवार सम्झाणी वॾो कमु आहे मूं लिखियो आहे इहो तारीख़ जो अकेलो मूं कमु कयो आहे सो काफ़ी कुझु दोस्त चवनि था उन्हनि जो ख़्यालु आहे त आउं त पंहिंजे पाण खे कुझु कोन थो सम्झां दोस्तनि जो ख़्यालु आहे त तव्हां इनफरादी तौर ते वेही एॾो वॾो कमु कयो आहे जेको कमु इदारा कनि एॾो वॾो कमु आहे साईं हूअं बि जेके माण्हू कमु कंदा आहिनि न उहे चवंदा आहिनि त असां को बि कमु न आहे कयो तव्हां वॾा वॾा माण्हू ॾिसो अगरि असां लोक अदब ॾे अचूं त डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहिब जो नालो थो मिले ॿोलीअ ॾे अचूं था त असांखे अलाना साहिब जो नालो थो मिले स्कॉलर सिराज जो नालो हाणे इहे माण्हू उहे माण्हू आहिनि जिन इदारनि खां वॾो कमु कयो पर सॼी ज़िंदगी उन्हनि चयो त असां कुझु बि न करे सघिया आहियूं माशाअल्लाह तव्हांजो कमु लतीफ़ सरकार ते तमामु वॾो कमु आहे शायदि तव्हांखे हिन जो अंदाज़ो हींअर एॾो न आहे पर पाण वारे खे ख़बर आहे त उस्ताद लगारी छा पियो करे कहिड़ी कुंड में वेही ख़ामोशीअ सां कमु करे पियो ऐं केॾो वॾो कमु करे पियो सिटवार कमु हुजे तव्हांजो अलफ़ बे अखरीअ वारो कमु हुजे या ढाटकीअ में तव्हांजो सराइकीअ में जॾहिं तव्हांजो कमु आहे माशाअल्लाह अलाह साईं तव्हांखे इज़त बख़्शी आहे इज़त नवाज़ी आहे तव्हांखे एवॉर्ड बि मिलिया आहिनि इन्हनि ते उन्हनि जो ज़िक्र अगरि तव्हां असांजे सामीन सां कयो बिल्कुलु साईं मूंखे सभ खां पहिरियां लतीफ़ एवॉर्ड मिलियो शाह दा रिसाला मंज़ूम सिराइकी तर्जुमे ते कहिड़े साल में साल 2013 20 दिसंबर ते बिडशाह ते हा साईं बस उहा ख़ुशी जो मंज़र जेको आहे उहो विसरण जहिड़ो न आहे साईं अल्हम्दुलिल्लाह इहा ॻाल्हि भली आहे इंसान खे जॾहिं उन शइ जो पोरे जो फल मिले थो न इंसान खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मूंखे 20 दिसंबर 2013 में बिडशाह ते लतीफ़ एवॉर्ड मिलियो उन खां पोइ 2016 में मूंखे एकेडमी अदबियात पाकिस्तान इस्लामाबाद वारनि एवॉर्ड मिलियो उन साॻी शाहदा रिसाला ते इहो बि मिलियो 50,000 रुपया कैश प्राइज़ बि उन सां गॾोगॾु मिलियो त इहे वॾियूं ख़ुशी जूं ॻाल्हियूं आहिनि उन खां ॿिया नंढा वॾा एवॉर्ड बि ॿिया जाम काफ़ी सारा मूंखे मिलिया आहिनि लेकिन मुंहिंजा वॾे में वॾा एवॉर्ड इहे हुआ
इन हिसाब सां मूंखे पज़ीराई मूंखे जाम मिली आहे, हिमत अफ़ज़ाई मुंहिंजी जाम थी आहे, एवार्ड मूंखे मिलिया आहिनि साईं, ऐं मुतमइन आहियां, ख़ुशि आहियां। बिल्कुलु हा साईं। असां महसूसु कयो आहे, असांजे साम्हूं महसूसु कयो आहे त तव्हांजी हर पासे नज़र आहे, पोइ उहो रेडियो जी दुनिया हुजे, रेडियो जा प्रोग्राम हुजनि, कहिड़े ज़माने खां तव्हां रेडियो ॿुधो पिया ऐं तव्हां मुंसलिक बि रहिया आहियो रेडियो सां? साईं ऐं बचपन खां वठी रेडियो ॿुधंदड़ आहियां। अॼु बि मुंहिंजे घर में रेडियो 2 सेट रखिया वाह आहिनि, वाह वाह, सेल वारा रेडिया, उहो सेल हूंदो हुयो, उहो रेडियो सेट ईंदा, हा उहो रेडियो सेट, अॼु बि 2 रेडियो सेट मुंहिंजे घर में रखिया आहिनि, वाह वाह, ऐं ॿुधी वठंदो आहियां केॾी केॾी महिल। मास्टर मोहम्मद इब्राहिम मूंखे बचपन खां वठी ॾाढो पसंदि ईंदो हो, गुलकार उस्ताद मोहम्मद इब्राहिम जा ॻायल कलाम, ख़ुसूसन रखियल शाह जा कलाम, लॻो मुंहिंजे अंदर में आड़ा, सूर न मुंहिंजो सुख फिटायो, या छॾे ॾे मुल्क दुनिया खे वेही ॿुध इश्क जूं ॻाल्हियूं, या भेटाई साहिब जो हिकिड़ो कलाम आहे, होश करे ॾिस हंजड़ा यार ॿधज मां ॿेल ॿगनि सां। इन हिसाब सां मूंखे मोहम्मद इब्राहिम ॾाढो पसंदि ईंदो हुयो। हाणे जदीद दौरु अची वियो आहे, जदीद दौर में नवनि ॻाइणनि बहितरीनु ॻायो आहे, उन खां इनकार कोन्हे को। असां पुराणा ॿुधंदड़ आहियूं, असांखे हू वधीक लुत्फ़ अंदोज़ कनि था। ईअं बचपन खां रेडियो ॿुधंदड़ आहियां। रेडियो में लिसनर तौर ते मूं कॾहिं कोन लिखियो आहे, न न, हालांकि लिसनर मुंहिंजा दोस्त आहिनि, उहे मूंखां अचनि था, पुछनि था, साईं हिन सुवाल जो जवाबु ॿुधा, तव्हांजी रहनुमाई असांखे महसूसु थींदी आहे, ॿुधायां थो उन्हनि खे। सही ॻाल्हि आहे तव्हांजी साईं, ॿुधाईंदो आहियां, मूंखां रहनुमाई वठी वेंदा आहिनि, जवाबु दुरुस्त वठी वेंदा आहिनि, लेकिन ऐं पाण लिसनर वारे तरीक़े सां कोन हलियो आहियां, लेकिन लिसनर महिरबानी सां बि ऐं गॾु सुठो वक़्तु गुज़ारियो आहे। ऐं रब नवाज़ हिंगोरो नड़ बेताई ऐं काको अलाहिनो भइयो अलगोज़े नवाज़, इन्हनि खे वठी आयो हुउसि काफ़ी साल अॻु में। मोहतरम नसीर मिर्ज़ा साहिबु हिते स्टेशन डायरेक्टर हुयो, उनखे ऑडिशन पास करे रब नवाज़ हिंगोरे खे असांखे प्रोग्राम में विहारियूं। फ़तेह ख़ान जी कचहरी या ओताक हुई प्रोग्राम जो नालो हो। हिन प्रोग्राम जो नालो शुरू में हूंदो हो जमहूर जो आवाज़, असांजे ज़माने में जमहूर जो आवाज़। उनखां पोइ वरी प्रोग्राम जो नालो वरी जदीद आयो, फ़तेह ख़ान साहिब सां अची वेंदा हुआसीं। एॾो दाना माण्हू हूंदो हुयो, जराह जो जेॾी महिल डिस्कनेक्ट थींदो हुयो स्टूडियो मां इहो, उन महिल जेके ख़बरूं कंदो हुयो त खिल वेठो, खिली खिली बसि तमामु दंग रहिजी वेंदा हुआसीं। वरी जेॾी महिल ऑन एयर थींदो हुयो न, बसि ख़ामोश, ऐं एॾो फज़ीलत सां ॻाल्हाईंदो हुयो जो ज़बरदस्त। हू अज़ीम इंसान हुयो। हुनजा तहतुल लफ़्ज़ जेके आहिनि भेटाई साहिब जा, उहे तारीख़ जा यादगार आहिनि, ऐं ओहिड़ो तहतुल लफ़्ज़ अॼु ॾींहं ताईं केरु बि पढ़ी न आहे सघियो, ऐं न को केरु पढ़ी सघंदो। सैयद सालिम अहमद शाह सां 2-3 मुलाक़ातूं मुंहिंजियूं थियूं, प्रोग्राम दौरान थियूं, हूअ बाक़ी आम कचहरी महफ़िलनि में कोन थियूं, हिते हिन स्टूडियो में मुंहिंजियूं थियूं। सो उहो पोइ जल्दी वफ़ात करे वियो। उन साईं सां सैयद सालिम अहमद शाह सां दुआ सलाम मुंहिंजी हुई। ज़िंदगीअ में छिरकाईंदड़ वाक़िया जेके तव्हां खां विसरिया न हुजनि, छाकाणि त इंसान जी ज़िंदगी आहे, काफ़ी अहिड़नि मोड़नि ते अहिड़ा हादसा थी वञनि था जेके असां कॾहिं विसारे नथा सघूं। अहिड़ा के ज़िंदगीअ में वाक़िया थिया हुजनि? साईं घणा ई थिया हूंदा, आया ऐं विया, असां विसारे छॾिया, असां ॾुखिया ॾींहं ॾिठा, असां पाण पीठा पर विसरी विया। ख़ुदा ताला पिछाड़ी में सुख ॾिनो, अलाह पाक जा किरोड़े कर्म आहिनि, उहे साईं के बि मूंखे यादि न आहिनि, हुया पर विया विसरी। अच्छा, अॻियां तव्हां छा सोचियो आहे त लतीफ़ साईं ते जेको ईंदड़ कमु तव्हांजो जेको आहे? शायदि थकिजी पियो आहियां, सोचां थो त थकिजी पियो आहियां, पर इन जे बावजूदि लैपटॉप ते मुंहिंजो शाह जो रिसालो बीठो आहे, शाह मुखी लिपि वारो। उन खे जॾहिं असां कन्वर्ट कयो न हुन ॿोली में, त उन जी वरी थोरो भञ ड्राह थी आहे अखरनि जी। अच्छा, उन जी प्रूफ रीडिंग करियां वेठो, उन अखरनि खे दुरुस्त करियां वेठो, कमु मुंहिंजो मुसलसल हलंदड़ आहे जी। लेकिन हाणे सोचां थो त हाणे थकिजी पियो आहियां, हाणे इन सिलसिले खे घणो ई कमु कयो आहे, जेकॾहिं मूंखे नसीब में आहे, गंज आहे, जाम आहे मुंहिंजी तारीख़। उहे माण्हू जिन शाह जो रिसालो कलमी नुस्ख़ो हिकिड़ो लिखियो, तारीख़ में अमर आहिनि। जिन माण्हुनि हिकिड़ो शाह जो रिसालो तरतीब ॾिनो, तारीख़ में अमर आहिनि। मुंहिंजो माशाल्लाह काफ़ी कमु थियलु आहे, पिछाड़ी में अलिफ बे वार शाह जो रिसालो बि तरतीब में मूं ॾिनो आहे, काफ़ी जाम आहिनि मुंहिंजा कम आहिनि। जेकॾहिं इन्हनि में ई मुंहिंजी अमरता आहे, इहा ई मुंहिंजी ख़्वाहिश आहे, त हाणे आउं थकिजी बि पियो आहियां। हाणे ज़िंदगी जा बाक़ी जेके साल आहिनि सुकून सां गुज़ारणा आहिनि, दोस्तनि सां मिलणो जुलणो आहे, मुतालो करिणो आहे, ईअं ई वधीक कमु हाणे न पियो पुॼे, थोरो कमज़ोर बि थिया आहियूं। इन हिसाब सां मतिलबु कमु जाम थियो आहे, हाणे वधीक मुस्तक़बिल में को वॾे कमु करण जो प्रोग्राम कोन्हे। कुलियात बाजी ते तव्हां कमु कयो, उनजो ज़िक्र असांजे साम्हूं सां कंदो। साईं बिल्कुलु, कुलियात बाजी हिकु अहिड़ो शाइर हुयो, असांजो सूफ़ी शाइर लगारी, इंतिहाई मिसकीन माण्हू, कमीज़ पाईंदो हो मलेशिया जी, हारपो कंदो हो, लेकिन वॾो सूफ़ी शाइर हो।
हुनजी शाइरी गुम थींदी वई, माण्हुनि कुझु नोट कई, पोइ उहा हथु न अचे, पाण वीचारो गुज़ारे वियो। अच्छा हा, पाण गुज़ारे वियो। पोइ मूंखे शौक़ु थियो त कुलियात बाजी जो कलाम गॾु करे उहो छपायां। मूंखे हथु न अचे, आख़िरकार मूंखे किथां उनजी फ़ोटो कापी हथु अची वई, कंहिं मुस्तनद माण्हू मूंखे ॾिनी। उस्ताद अब्दुल रशीद लगारी नालो हुजेसि, सांघड़ तालके में रिटायर उस्ताद आहे, प्राइमरी उस्ताद आहे। हुन मूंखे कुलियात बाजी जी हिकिड़ी कापी ॾिनी। पोइ उन कापी खे मूं फेयर कयो पंहिंजे हथ करण सां, पढ़णियूं हुनजूं दुरुस्त कयूं। इहो तमामु वॾो कमु हुयो। इहो कमु या अहिड़े क़िस्म जा किताब सिंधी अदबी बोर्ड खे शाया कराइणु खपनि। हीअ असांजे तमामु वॾनि सूफ़ी शाइरनि में लिखिजे थो, बाजी फ़क़ीर। पोइ मूं पंहिंजे हॾां वॾां ख़र्च करे उहो किताबु शाया करायो। कुलियात बाजी इंतिहाई बहितरीनु किताबु थियो। हयाती हिकिड़ो हुनजो पुटु आहे, अब्दुल मजीद नालो आहे, कराची में रहे थो मज़दूरी जे सिलसिले में। उन जॾहिं ॿुधो त उस्ताद लगारी मुंहिंजे बाबे जो किताबु शाया करायो आहे, पोइ उतां भाड़ो भरे मूं वटि आयो, अची मुंहिंजे वीचारो इज़त कयईं, पेरें पियो शुक्रिया अदाई कयईं, चई तो मुंहिंजे बाबा खे ज़िंदा करे छॾियो। सो ॾाढो ख़ुशि थियो। कुलियात बाजी ईअं असांजे काविशनि जो हिकिड़ो हिसो आहे। तव्हां पंहिंजी ऑटोबायोग्राफी लिखण जो कॾहिं सोचियो आहे त लिखिजे? छाकाणि त ॾिसो नओं नस्ल जेको उभरे पियो, उन्हनि जो घणो शौक़ु या दुनिया में नावल घणो पढ़ियो वञे थो या ऑटोबायोग्राफी ॾे अचनि था। कॾहिं ऑटोबायोग्राफी जो ख़्यालु आयो हुजे? न साईं, मूं आत्म कहाणी लिखण जे लाइ कॾहिं सोचियो न आहे। यादगिरियूं मुंहिंजूं आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे सहेड़िजे खणी त आत्म कहाणी थी सघे थी। हा, बिल्कुलु थी सघे थी। ऐं अञा बि यादगिरियूं, ऐं जॾहिं यादगिरियूं लिखंदो आहियां तॾहिं उहो मुंहिंजो कमु अहिड़ो मुस्तनिद हूंदो आहे जो दिली अंदरूनी कैफ़ियत उन में पलटिजी ईंदी आहे, उहा पसंदि ईंदी आहे माण्हुनि खे। लेकिन आत्म कहाणी ते मुश्तमिल को किताब लिखण जे लाइ मूं कॾहिं सोचियो न आहे। जेकॾहिं लिखे माण्हू त लिखी सघिजे थी, लेकिन इन पासे मूं घणो ख़्यालु कोन्हे ॾिनो। बाक़ी कमु जाम थियलु आहे। लतीफ़ साईं जे हवाले सां तव्हांजो कमु थियलु आहे। केतिरा ई स्कॉलर्स मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में MPhil PhD कनि था। उन्हनि जो कमु तव्हांखे कीअं ॾिसण में थो अचे? सही शाह अब्दुल बेटाई रहमतुल्लाह अलैह जो कमु तमामु भलो आहे। ख़ासि करे डॉक्टर बलोच साहिब जेको कमु कयो, एॾो भलो कमु आउं सम्झां थो ॿिए कंहिं घटि कयो हुजे। डॉक्टर बलोच साहिब सां इख़्तिलाफ़ माण्हू कनि था, असां सां बि कंदा हूंदा, ज़ाहिर आहे हर को करे थो। तनक़ीद बि थिए थी, तनक़ीद बि इस्लाह थियणु खपे। तनक़ीद असां सिखूं था, कमु असां अॻियां कंदा था हलूं। ईअं आहे, डॉक्टर बलोच साहिब वॾो कमु कयो आहे। उन जहिड़ो कमु ॿियो दुनिया जो स्कॉलर शायदि भिटाई ते न करे सघे। ॾाढो मुतमइन आहियां। ऐं अॼुकल्ह बि भिटाई ते कमु थिए पियो। शाह जो रिसालो हिकिड़ो ई मुस्तनिद जुल्द अचणु खपे, मुंहिंजी ख़्वाहिश आहे। अहिड़ो अची नथो सघे, ऐं चाहियां थो त अचणु खपे, लेकिन अहिड़ो न थी सघंदो, छो जो हर माण्हू जी पंहिंजी ख़्वाहिश आहे। को कंहिं सुर खे गॾाइणु चाहिनि था, को कंहिं सुर खे कढणु चाहिनि था। बदर धामराऊ साहिबु आहे लाड़काणे जो, इंतिहाई लाइक़ु माण्हू आहे। उन हींअर लिखियो आहे शाह जूं तलमीहात, एॾो वॾो शानदार कमु कयो आहे। मूंखे हुन किताबु व्हाट्सएप ते ॾेखारियो, सम्झो जहिड़ो कर 2,500-3,000 सुफ़े जो किताबु आहे, शाह जूं तलमीहात। एॾो अज़ीम कमु हुन कयो आहे। भिटाई ते कमु जाम हले पियो। अॼु बि आउं हिकिड़े प्रोग्राम में हुउसि, उहो प्रोग्राम बि तमामु लतीफ़ शनासी ते हुयो। सो लतीफ़ ते जो कमु थिए पियो उहो इत्मीनान जोॻो आहे, लेकिन भिटाई जो हमारुखी कमु आहे, तमामु घणो कमु आहे, तमामु जामे कमु आहे। सो उहो थियणु खपे, थींदो रहे पियो, थींदो रहंदो। तव्हां पाण उस्ताद रहिया आहियो, तव्हां केतिरा ई हज़ारे शागिर्द जेके आहिनि उन्हनि खे तव्हां पढ़ायो आहे। उन्हनि शागिर्दनि खे तव्हां अॼु जे शागिर्द खे कीअं था भेटियो? जॾहिं तव्हां पाण शागिर्द हो, तव्हां पाण पढ़िया पिए, ऐं अॼु जो शागिर्द बि तव्हांजे साम्हूं आहे, ॿिन्हिनि में तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु महसूसु थो थिए? असांजे ज़माने जो जेको शागिर्द हुयो साईं, बा अख़लाक़ हुयो, बा अदब हुयो, बा एहतराम हुयो। चाहे असां हुयासीं, असां जॾहिं बि बाज़ार में वेंदा हुयासीं, साम्हूं जेकॾहिं उस्तादु ईंदो हो, असां वञी पहिरें पई उनखे मिलंदा हुयासीं। ऐं असांखे इहा ज़रूरत न हूंदी हुई जो उस्तादु हलियो वञे असां मटे हलिया वञूं, इहो न थींदो हो। अॼुकल्ह जो जेको शागिर्द आहे, घणे भाङे इज़त एतिराम सां हर को पेश अचे थो, लेकिन कुझु शागिर्द ईअं बि आहिनि, ईअं थी वियो आहे, मुंहुं मटाए था वञनि। ईअं आहे, इहो थोरो फ़र्क़ु ज़रूरु पियो आहे। ईअं इन हिसाब सां अदब में, अख़लाक़ियात में थोरो कमी पेशी थी आहे, तरबियत में को फ़र्क़ु आहे। बाक़ी असांजो ज़मानो तमामु भलो हुयो, वॾो एतिराम वारो ज़मानो हुयो। अॼु असांजी ज़िंदगीअ में ख़्वाहिशूं बि थियनि थियूं, हर इंसानु ख़्वाहिश रखे थो। ज़िंदगी में के ख़्वाहिशूं जेके पूरियूं बि थियूं हूंदियूं, कुझु ख़्वाहिशूं जेके पूरियूं न बि थियूं हूंदियूं। साईं मुंहिंजा यकीन करियो त का बि ख़्वाहिश हाणे कान रही आहे। ख़ुदा ताला, ऐं अहिड़ो मिस्किन माण्हू हुउसि,
जो जंहिंजो ज़िक्र आऊं करियां न आउं उन लफ़्ज़नि में ज़िक्र करे न सघंदुसि, लेकिन ख़ुदा ताला वराए मूंखे अहिड़ी ख़ुशहाली ॾिनी आहे, इहे करम अलाह पाक जा आहिनि जो हाणे का बि ख़्वाहिश कान रही आहे। अच्छा हर शइ हर सहूलियत आहे। असीं एॾे सुहिणी ज़िंदगी गुज़ारियूं था, मियाँ बीवी, असीं घर में रहूं था, असांजा पुटड़ा नंढा पुटड़ा असां सां गॾु आहिनि। असांजी एॾी सुकून वारी ज़िंदगी आहे जो अल्हम्दुलिल्लाह अलाह पाक जा लखे किरोड़े अहसान आहिनि जो का बि ख़्वाहिश बाक़ी रही न आहे। भला घर में ॿारड़ा तव्हां खां ड्रिजन लहराइनि या असांजी भाॼाई खां? बिल्कुलु न, ॿारड़ा ॾाॾे खे ॾिसंदा ड्रोड़ी ईंदा ड्रोड़ी ईंदा, अची भाकुर पाईंदा, उनखे खणंदासीं, चुमियूं ॾींदासीं, ॿारनि खे प्यारु कंदासीं। इहे ॻाल्हियूं आहिनि। इहे असांजे घरू माहौल में दबदबो दाबो ॾियणु, ॿार खे हेॾां हिसाइण वारो सिलसिलो न आहे, प्यार वारो सिलसिलो आहे। असांजा वॾेरनि खां वठी इहो साॻी अमल आहे। ॿारड़ा असां मां ॾाढा ख़ुशि आहिनि। औलाद जो औलाद अगरि तव्हां ॾे भॼंदो अचे, भाकुर हुजे, सॼा थक लही वेंदा। असां इहे वॾियूं ख़ूबियूं आहिनि, ख़ुशियूं आहिनि, असीं ख़ुशि नसीब आहियूं। जेके लिसनर असांखे ॿुधनि पिया, दोस्त ॿुधनि पिया, उन्हनि खे तव्हां छा पैगाम ॾींदव? ऐं थोरो बिल्कुलु मुख़्तसर पैगाम ॾियणु चाहियां थो त शाह जो रिसालो पढ़ो, शाह जो रिसालो सम्झो, शाह जे पैगाम ते अमल करियो त तव्हांजी ज़िंदगी जेका आहे ख़ूबसूरत थी वेंदी। इहो ई मुंहिंजो आख़िरी पढ़ंदड़नि ॿुधंदड़नि जे लाइ पैगाम आहे त शाह जे रिसाले खां सबक़ु हासिलु करियो। तमामु बहितरीनु असांजे लाइ रहनुमा आइन आहे, उसूल आहे ज़िंदगी गुज़ारण जो। बा अदब शाह जो रिसालो आहे। इहे लफ़्ज़ चवंदुसि आउं। वॾी महिरबानी साईं, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढी तव्हां रेडियो ते आयो ऐं असांजे सामीन खे यकीननि तव्हांजो इंटरव्यू बेहदि पसंदि आयो हूंदो। सामीन, उस्ताद लिगारी साहिबु उहा शख़्सियत आहे जंहिं जेतिरो बि कमु कयो आहे, यकीननि तव्हां हुनजे इंटरव्यू मां अंदाज़ो लॻायो हूंदो त हुन बेशुमार कमु कयो आहे हिकिड़ी कुंड में वेही ख़ामोशी सां। ऐं लतीफ़ सरकार ते जेको हुननि जो कमु थियलु आहे, हुननि खे केतिरा ई अवॉर्ड मिलियल आहिनि, पर हू सभु अवॉर्डनि खां मथां कमु कनि पिया। केतिरनि ई मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में हुननि तर्जुमो कयो आहे, जीअं पाण साईं ज़िक्र कनि था त मंज़ूम तर्जुमो सराइकीअ में, डाजकीअ में, सिटवार अखरवार बि हुननि कमु कयो आहे। ऐं मां सम्झां थो त ईंदड़ नस्ल लाइ इहो तमामु वॾो कमु आहे। जॾहिं बि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में अगरि एमफिल PhD थियनि ऐं उते जॾहिं लतीफ़ सरकार ते एमफिल PhD थिए त यकीननि उस्ताद लिगारी जो कमु इंतिहाई नुमाया हूंदो। मां साईं जो बेहदि थो रायतो आहियां। अॼु साईं असांखे पंहिंजो वक़्तु ॾिनो ऐं असांजे सामीन खे पंहिंजो हाल अहिवाल ॾिनो। इन ई सां पंहिंजे प्रोग्राम जे पेशकार ऐं मेज़बान जिब्रान ज़ेब खे ॾींदा इजाज़त। शाल जिते हुजो आबाद हुजो।